नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी। नज़र विझूं था मक़ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। अठ खां 16 मई ताईं चुरपुर रोकण लाइ सख़्त क़दम खयां वेंदा। घर में रहो, महफ़ूज़ रहो, NCOC ख़बरदार करे छॾियो। कोरोना वायरस की पखेड़ रोकण लाइ NCOC जो ईरान ऐं अफ़गानिस्तान सां गॾियल सरहदूं सील करण जो फ़ैसिलो। सरहदूं 4 ऐं 5 मई जी विच वारी राति 1 वॻे सील कयूं वेंदियूं। अफ़गानिस्तान ऐं ईरान मां तिबी बुनियादनि ते ईंदड़नि खे बि इजाज़त हूंदी। बॉर्डर टर्मिनल्स ते हेल्थ वर्कर्स ऐं सिक्योरिटी एहलकारनि जो अंग वधाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो। पाकिस्तान कोरोना वायरस की पखेड़ वधण सबब परॾेही उॾामुनि जे अंग में घटिताई आणे छॾी। सिविल एविएशन अथॉरिटी मूजिबि मजमूई तौर ते फ्लाइट ऑपरेशन 20% ताईं महदूद कयो वियो आहे। हफ़्तेवार पाकिस्तान में ईंदड़ परॾेही उॾामुनि जो अंग 590 मां घटाए 123 कयो वियो आहे। उॾामुनि में घटिताई जो हुकुम 5 मई खां 20 मई ताईं लागू हूंदो। वज़ीर आज़म बिना प्रोटोकॉल जे इस्लामाबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। वज़ीर आज़म अर्जेंटाइन पार्क, ट्रेल 5, मरगज़ार ऐं मरगला रोड जो दौरो कयो। वणकारी मुहम्मद दौरान लगायल बूटनि खे बि ॾिठाई। इमरान ख़ान इस्लामाबाद में मरम्मत कयल रोडनि जो पिणु मुआइनो कयो। वज़ीर आज़म पंहिंजी गाॾी पाण हलाए रहियो हो। मुल्क अंदर कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वधीक 113 माण्हुनि जूं हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग 18,070 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 4,414 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग 8,29,933 थी वियो। NCOC मूजिबि फ़ाल केसनि जो अंग 89,661 आहे। हिक ॾींहं में 5,193 मरीज़ सिहतयाब। वायरस खे शिकस्त ॾींदड़ जो अंग 7,22,202 आहे। सिंध में कोरोना खे वधीक 9 मरीज़नि जे फौत थियण खां पोइ हयाती विञाईंदड़नि जो अंग 4,667 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 888 नवां केस रिपोर्ट। मरीज़नि जो अंग 2,85,625 थी वियो। कराची में 230, हैदराबाद में 200 ऐं कंबर शहदाद कोट में 61 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जा केस वधण बावजूद शहरी SOPs खे नज़रअंदाज करण लॻा। बाज़ारनि में माण्हुनि जी पीह। IBA यूनिवर्सिटी सखर वीडियो स्कैंडल वारो मामलो। जांच रिपोर्ट पधरी। जांच रिपोर्ट में मरहूम निसार सिद्दीकी जो पुट हुसैन सिद्दीकी मुलविस करार। रिपोर्ट में ॼाणा वियो आहे त IBA जी साख के नुक़सान पहुचाइण लाइ डिप्टी डायरेक्टर HR हुसैन सिद्दीकी जे चुर्च ते वीडियो ठाहियो वियो। वीडियो में नज़र ईंदड़ नारी आयशा सिटी स्कूल जी शागिर्दियाणी आहे। बख़्तावर सूमरो IBA जी मुलाज़िमा आहे। बख़्तावर सूमरो एतराफ़ कंदे चयो आहे त हूअ माज़रत करे थी। सिंध हुकूमत कराची जे तक NA 249 ते नंढी चूंड में नून लीग जी दांधली वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी नून लीग खे सिलेक्टर करार ॾींदे चयो आहे त नून लीग खे नंढी चूंड में पंहिंजी ख़ुशफ़हमी हारायो आहे। मां पंहिंजी पार्टी खे तजवीज़ ॾिनी आहे त भले ॿीहर चूंडूं करायूं वञनि। ॿीहर इलेक्शन थी त PP नून लीग खे 10,000 वोटनि तां शिकस्त ॾींदी। शाहिद खाकन अब्बासी जो जिस्मानी कद केतिरो बि वॾो छो न हुजे, पर बिलावल भुट्टो ज़रदारी जो सियासी कद शाहिद खाकन अब्बासी खां वॾो आहे। जेकॾहिं आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर खे ज़मानत मिली त डील, बाक़ी शहबाज ऐं हमज़ा शहबाज खे ज़मानत मिली त उहा डील नाहे। डील ऐं दांधली जा ताना न ॾिना वञनि। पीपल्स पार्टी हर इलेक्शन में दांधली जो शिकार रही आहे। सिंध के मुख्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा से गॾु बरसात जो सिलसिलो जारी। खंबर, नसीराबाद, बाडर, लालू रैंक ऐं फरीदाबाद समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ बणिजी वई। बिजली की फराहमी भी मुअत्तल।